भैया अॼु राखीअ जी ॾींहुं मूंखे कहिड़ी गिफ्ट ॾींदे? माला, तुंहिंजो भाउ रवि कुमार अॼु तोखे हिकु नायाब गिफ्ट ॾींदो। भैया तुंहिंजो 1 रुपयो बि मुंहिंजे लाइ लखनि जे बराबरि आहे। पर माय डियर सिस्टर, अॼु तुंहिंजो भाउ हिकु मैनेजिंग डायरेक्टर आहे। आहे हू बाव सबागो, आहे हू बाव सबागो, जंहिंजे हथ में भेण ॿधे थी राखीअ जो पवित्र धागो। आहे हू बाव सबागो, जंहिंजे हथ में भेण ॿधे थी राखीअ जो पवित्र धागो। सिक सां पाण ॿधी थी प्यारे भाउ खे राखी। आहे सा भेण सभागी जेका सिक सां पाण ॿधी थी प्यारे भाउ खे राखी। जो भाव भेण जो रिश्तो संकट में दे साथ भेण के भाव फरिश्तो। इन दुनिया में सब खाऊं जो भाव भेण जो रिश्तो संकट में दे साथ भेण के भाव फरिश्तो। राखीअ जे बंधन में बदिजी पंहिंजो फर्ज़ निभाए थो, रक्षा जो ॾेई वचन भेण खे पंहिंजो कर्ज़ चुकाए थो। आया खुशकिस्मत केॾी, आया खुशकिस्मत केॾी जो प्राणन खां भी प्यारो तुह जहिड़ो भाउ पातो। आहे हू भाव सबागो, जंहिंजे हथ में भेण ॿधे थी राखीअ जो पवित्र धागो। रेशम जी हीअ डोर अनोखी प्रेम जो दीप जगाए थी। भाउ भेण जे प्यार जे नाते खे मज़बूत बणाए थी। रेशम जी हीअ डोर अनोखी प्रेम जो दीप जगाए थी। भाउ भेण जे प्यार जे नाते मजबूत बनाई थी। रहे सलामत बागो असांजो, आया मां जंहिंजो माली। मुराद झूलण खां अहिड़ी रहे सदाई खुशहाली। वञणो आहे कॾहिं तोखे, वञणो आहे कॾहिं तोखे
परिवार खे छॾे अकेलो घर साजन जे शहज़ादी।